अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांखे उस्ताद जेको ग़ुलाम अब्बास खोसे जी ॻाल्हि ॿुधाइण चाहिंदासीं, जेको उस्ताद जलाल चंद जो तमामु प्यारो शागिर्द जंहिंजो नालो तख़ल्लुस सफ़ा जलाल आहे। दोस्तों सफ़ा जलाल जेको उहो उस्ताद जलाल चंद वॻे ॻाईंदो, सफ़ा उस्ताद जलाल चंद वॻे ॻाईंदो ऐं उनजी राग जो अंदाज़, करताल चपड़ी झलण जो अंदाज़, यख़्तारे जो झलण जो अंदाज़, माना उहो सभु निज उस्ताद जलाल चंद वॻे हूंदो। ऐं जेको आम माण्हू जेको ॿुधंदो हुनखे त उहो ईअं ई सम्झंदो त बाबा जलाल चंद पियो ॻाए। दोस्तों जहिड़ो स्टाइल उस्ताद जलाल चंद जो तहिड़ो स्टाइल सफ़ा जलाल जो। हाणे ग़ुलाम अब्बास खोसो जो बि माना साॻियो स्टाइल हुजे जेको जलाल चंद जो स्टाइल। ऐं जिथे ॻाइण वञे त माना माण्हुनि जो स्टाइल माना हुनजो ॾिसी करे चवंदा ई वाह उस्ताद जलाल चंद जो साॻियो किट लॻो पियो आहे ॿियो। ऐं परे खां जॾहिं उस्ताद जलाल चंद जो माना कलाम ॿुधनि त माण्हुनि खे ईअं लॻे त माना ग़ुलाम अब्बास जेको खोसो पियो ॻाए। ऐं ग़ुलाम अब्बास खोसो जी महफ़िल खां परे खां पए हले त माण्हुनि खे इहो अंदाज़ो अचे त बाबा इहो उस्ताद जलाल चंद पियो ॻाए। हाणे वेझो अची जॾहिं ॾिसनि त बाबा हीअ त ग़ुलाम अब्बास खोसो आहे, सफ़ा जलाल आहे। पोइ ईअं ई हिकु दफ़ो महफ़िल थी, तमामु भली महफ़िल थी, उते उस्ताद जलाल चंद जेको आहे पंहिंजे शागिर्द खे वठी वियो सफ़ा जलाल खे। पोइ गॾु ॻायूं बि सही। पोइ जॾहिं माण्हुनि आवाज़ु ॿुधियो त माण्हू ॾाढा ख़ुशि थी विया। हाणे इहा बरोचनि जी महफ़िल हुजे माना। पोइ उन्हनि पुछा कयो त बाबा इहो उस्ताद इहो कहिड़ा फ़नकार आहे? त उस्ताद जलाल चंद चयो त बाबा हे मैं जलाल आहे, हे सफ़ा जलाल आहे, हे माना मुंहिंजा निज हू कापी कंदा ई। ऐं को माना मेरा स्टाइल भी सागा वणंदा है, माना सागा कापी कंदा है, जिवें मैं कपड़े पाईंदा, जिवें टोपी पाईंदा, जिवें माना ये सागा माना सॼी ज़िंदगी मेखू कट कंदा है, बस साॻी कापी कंदा है। ऐं ॻोंदा बि मैं वांगुरु ई आहे। उस्ताद जलाल चंद जॾहिं तारीफ़ कई त माण्हू तमामु घणा ख़ुशि थियनि पिया ऐं उनखे दिलि में जायूं ॾियनि पिया। पोइ उस्ताद जलाल चंद जो माना हुनजो पोइ नालो ई माना पहिरियों त जेको ग़ुलाम अब्बास खोसो ॾींदा किस्टनि में बि लिखिबो, पर पोइ उस्ताद जलाल चंद जेको हुनखे जॾहिं सफ़ा जलाल जो लक़ब ॾिनो त बाबा हे मैं वांगुरु सफ़ा जलाल आहे, माना हे मैं वांगुरु सॼी किट शिट कंदा आहे। पोइ हुनखे सफ़ा जलाल पिया चवनि। पोइ ग़ुलाम अब्बास खोसो जेको आहे पोइ तमामु घणियूं किस्टूं कढायूं ऐं ऑडियो सेंटर ते माना जिथे वेंदो त माना ग़ुलाम अब्बास खोसो जी किस्ट माना जल्दी खपिजी वेंदी हुई। एॾो मक़बूल तरीन फ़नकार हो, हुनखे हर जाइ ते ॿुधो वेंदो, बहिराड़ी में, शहर में, माना जिथे किथे जेका सिंधी माण्हू रहनि पिया उते ॿुधनि पिया हुनखे ॾाढो चाह सां, मोहबत सां, प्यार सां, अक़ीदत सां। ऐं इहो सम्झी करे ॿुधंदो बाबा उस्ताद जलाल चंद जो शागिर्द आहे, प्यारो शागिर्द आहे, सफ़ा जलाल आहे। पोइ हुन पंहिंजे ॻाइण जे अंदाज़ सां, पंहिंजे स्टाइल सां इहो आख़िर ताईं साबित कयो त बाबा ना हू सफ़ा जलाल जे लक़ब जो माना मुस्तहिक़ हो। ऐं पंहिंजी पूरी ज़िंदगी जेका आहे सफ़ा जलाल जेको आहे उस्ताद जलाल चंद जो माना स्टाइल अपनायो। जिथे वेंदो उस्ताद जलाल चंद जी तारीफ़ कंदो, पंहिंजे उस्ताद जी ॻाल्हि कंदो ऐं पंहिंजे उस्ताद जो जेको राग ॾिनल हो, जेको फ़न ॾिनल हो, माना हुनखे आवाम ताईं पहुचाईंदो ऐं उनजे करे हुनखे मञता मिलंदी ऐं इज़त मिलंदी। ऐं अॼु ताईं हुनखे इज़त मिली रही आहे। हुनजो आवाज़ु जेको आहे अॼु ताईं हर जॻह में गूंजे पियो, हुनजा चाहींदड़ मौजूदु आहिनि ऐं हुनखे साॻे चाह सां, साॻे मोहबत सां, साॻे प्यार सां ॿुधनि पिया ऐं पसंदि कनि पिया। दोस्तों उस्ताद जलाल चंद पंहिंजे शागिर्दनि ते अहिड़ी महिनत कई जो ईअं थियो त माना जीअं पारस लॻंदो आहे त सोन थी वेंदो आहे। माना हुन लोह खे बि सोन ठाहे छॾियो ऐं हुनखे हर गुर ॾिनो, हर हुनर ॾिनो, हर माना जेको कल्याण ॾिनो। हुनखे सुर जी ख़बर, ताल जी ख़बर, थुल जी ख़बर, रिम्स जी ख़बर, माना हर शइ जी हुनखे ख़बर। माना हुनखे ख़बर हूंदी त बाबा राग किथां शुरू थींदो, किथे ख़तमु थींदो, किथे मिसरो ॾिबो, किथे सुर मिलाइबो, त माना हर शइ जी ख़बर हूंदी। ऐं हुनखे आवाज़ जी, स्टाइल जी, विच में ॻाल्हाइण जी, ऐं जीअं ॻाल्हाईंदा आहिनि त पोइ ॾोहिड़ा ॾींदा आहिनि त बाबा ही फरमाइश कई आहे, फलाणे चिड़े कई आहे। ऐं आशिक़ पंहिंजे महबूब खे ईअं चए पियो। पोइ विच में शेरो शायरी ॻाल्हाइण, माना साॻियो स्टाइल हूंदो। माना उस्ताद जलाल चंद जंहिं बि शागिर्दनि खे माना पंहिंजे तयारु कयो त उहो साॻे स्टाइल, साॻे रिम्स सां माना ॻाईंदा।
ऐं अवाम में जॾहिं वेंदा त उस्ताद जलाल चंडी सिक पूरी कंदा, माना सिक लाहींदा। त माना सिक लाहींदा त पोइ ॾिसंदा त बाबा हीउ मेवो साॻे वण जो आहे, साॻे वण जो मेवो आहे। छो जो दोस्तो जॾहिं थांव जी तारीफ़ थींदी आहे त माना कुंभार जी तारीफ़ थींदी आहे। उस्ताद जलाल चंडो पंहिंजे शागिर्दनि खे माना तमामु घणी महिनत सां तयारु कयो ऐं वॾे चाह सां मोहबत सां अक़ीदत सां तयारु कयो ऐं उन्हनि खे वॾी मोहबत ॾींदो, इज़त ॾींदो। उस्ताद जलाल चंडो पंहिंजे शागिर्दनि खे बि इज़त ॾींदो, पंहिंजे साण खणी गॾु घुमंदो, महफ़िलनि में गॾु वठी वेंदो ऐं हर जाइ ते जिते वेंदो हो त माना उहो गॾु हूंदा हुआ शागिर्द। ऐं अहिड़ो उस्ताद जलाल चंडो एॾी माना मोहबत ॾिनी जो हू शागिर्द जेके माना सोन थी विया, उन्हनि जे मथां अहिड़ा शफ़क़त जा हथ घुमाई माना उहे तयारु थी विया, दिलि सां सेखारे न। हाणे जेको राग दिलि सां सेखारिबो त माना उहो फ़न बि तयारु थींदा न, फ़नकार बि अहिड़ा तयारु थींदा न। पोइ सफ़ा जलाल बि माना अहिड़ो फ़नकार तयारु थियो जो हुन अवाम में माना जेको मक़बूलियत माणी, मक़बूलियत जा रिकॉर्ड क़ाइमु कया ऐं वॾी इज़त माणी, वॾी चाह मोहबत ऐं अक़ीदत माणी। दोस्तो ही ॿई फ़नकार असां वटि जेके न रहिया आहिनि, उस्ताद जलाल चंडो बि इन दुनिया मां गुज़ारे वियो आहे, फ़ानी दुनिया मां, ऐं सफ़ा जलाल बि गुज़ारे चुको आहे। ऐं दुआ कयो त अल्लाह पाक ॿिन्हिनि जी बख़्शिश फरमाए ऐं जन्नतुल फिरदौस में जॻह अता फरमाए। दोस्तो मां सम्झा थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजे वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो।